मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही नामहरम औरत सां हथ मिलाइण कीअं आहे। मसलन तौरु सोट मासाद काफ़ी रिश्तेदार घरनि में अची करे पोइ नौजवान हथ मिलाईंदा आहिनि। कीअं भला? नाजाइज़, हराम, ग़लति अमल आहे। हा, इन पूरी प्लेनेट अर्थ ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो काइनात जे अंदरि का बि शख़्सियत न आई। हा साईं, हे असांजो ईमान आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो पूरी इन काइनात जे अंदरि अल्लाह जे नबी जे बराबरि त परी पंहिंजी जॻह आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंपल जहिड़ा जेकी मिटी लॻी आहे न, उन जे बराबरि साहबा बि न आहिनि। हे असांजो ईमान आहे। अचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ॾिसूं। छा अल्लाह जे नबी कॾहिं हथ कंहिं औरत खे ॾिनो? सही मुस्लिम जे अंदरि रिवायत आहे। अमा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत ऐं बाज़ ॿियनि रावियुनि खां बि रिवायत। उन्हनि चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम खणूं था असां अल्लाह जो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिं औरत खे हथ न मिलायो आहे। अचो सही, काॾे आहे पोइ मुर्शिद? हिन ज़माने जा पीर या पोइ जेके बाज़ मौलवी? यार नबी जहिड़ो त पूरी काइनात में हे असां ईमान आहे। रिवायत केरु थो करे? साहबा था कनि, अमा आयशा थी करे त कॾहिं बि अल्लाह जे नबी हे पंहिंजो हथ कंहिं औरत सां न मिलायो आहे। ऐं नबी जी ज़ात केॾी मुक़दस आहे। नबियुनि जे दिलनि जे अंदरि गुनाह जो ख़्याल बि न ईंदो आहे। अल्लाह ताला उनजे दिलनि खे ऐं ज़िबान खे पूरे जिस्म खे अल्लाह ताला पाक करे छॾियो आहे। नबी त कॾहिं न कयो आहे। नबी त कॾहिं न कयो आहे। ऐं असां हथ मिलाइण की टेंशन ई न थिए, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अगरि जेकॾहिं कोई माइट घर में वेंदा न, का थोरियूं घणियूं औरतूं जेको हथ कंहिं मर्दनि खे न ॾींदियूं न, पोइ वरी एब हे ॾिसो यार, असां घर में वियासीं, नौजवान असांखे छोकिरी असांजी सोट असांखे हथु ॾिनो आहे। अड़े ज़ालिम तोखे हथु छो ॾे? हा, हथु तोखे ॾे हे छो? हे तुंहिंजे लाइ नामहरम आहे। मासा त यार मूंखे हथु न ॾिनो आहे। तव्हांखे त जाइज़ ई न आहे। तव्हां वञो ओताकुनि में वञी करे वियो। ख़बर अथव न असांजा मासी जो घरु आहे, उते मासाती बि हूंदियूं न नेठि। नौजवान मासा अथनि, वञो ई न, नाजाइज़ हराम अमल आहे। कोई न साईं, असांजी दिलि पाक आहे। हा नौजवान, दिलि असांजी पाक आहे। असांजो ख़्यालु थींदो ई न आहे। कूड़ था ॻाल्हायो। नंबर 1 जी बदमाशी आहे। नंबर 1 जी बदमाशी। असांजे दिलि जे अंदरि ख़्यालु गुनाह ईंदो ई न आहे। साईं ग़लति ॻाल्हि आई आहे। औरत नौजवान साम्हूं हुजे ऐं हुनखे हथु ॾियो ऐं गुनाह जो इरादो न थिए, गुनाह जा ख़्यालात न थियनि, हे हिकिड़े क़िस्म जी ठगी आहे। बहरहाल हर कंहिंखे क़बर में पंहिंजी में पाण पवणो आहे। तमामु नौजवान औरतूं, हा चंद रिश्ता आहिनि। माए, मासी आहे, भेण आहे, पुफी आहे। हे चंद अहिड़ा रिश्ता जंहिंखे अल्लाह ताला थोरा जेके रिश्ता आहिनि इन्हनि सां हथु मिलाए सघो था। 2-3 मिंट उन्हनि सां वेही सघो था। इन 4-5-6 रिश्तनि खां अलावा पूरी इन प्लेनेट अर्थ ते जेके औरतूं आहिनि सभिनी सां हथु मिलाइण, ॻाल्हाइण, गुफ़्तगू करणु, ॾिसणु हराम अमल आहे। इस्लाम इहा तालीमात ॾिनी आहे। अगरि कोई मुस्लमान कंदो नुक़सानु ॾिसंदो। हा नुक़सानु ॾिसंदो, दुनिया में बि ज़िलत ॾिसंदो, आख़िरत में बि ज़िलत ॾिसंदो। तमामु माण्हू इन खां बचण जी कोशिशि कनि।